अस्सलामुअलैकुम। अॼु आहे 28 जुलाई वेनसडे, अरबा जो ॾींहुं ऐं 10:15 थिया आहिनि। मौसम ज़बरदस्त आहे, ॾाढी माशाल्लाह। हवा एॾी प्यारी आहे, थधिकार आहे। सुबुह जो त मां जेतिरी देरि सुम्ही पई हुयमि त मां उथी करे पखो बंदि करे छॾियो, मूंखे सी पियो थिए। सो सॼी राति में बारिश थी हुई ऐं कुझु पाणी थोरो घणो अञा बीठल आहे, बाक़ी त फर्श सुकी वियो आहे ऐं अलाए केतिरी थी उहो मूंखे अंदाज़ो न आहे कोई बि। ऐं सुबुह सुबुह सां उथियमि त अचे हिते ॾिठमि ॿिलियुनि जो कारनामो ख़ैर सां ऊंधी ऊंधी पई आहे हिकिड़ी, छो त हितां टपा ॾेई मथे चढ़ी हूंदियूं। सो इहो त रोइणु मुंहिंजो सॼी उमिरि जो आहे, उन्हनि खे बि इन ई दुनिया में रहणो आहे, असां सां गॾु था कयूं। सो बाक़ी माशाल्लाह रौनक लॻी पई आहे प्लांट्स ते। मौसम वाह वाह, असुल छा चवां, ईअं चवां त मौसम ऐं आशिकाना। सो ही ॾिसो मुंहिंजे ॾाढ़ूअ जा गुल, ॾिसो था ॻाढ़ा गुल ऐं मथे तव्हां ॾिसो जिते जिते रेड कलर नज़र थो अचे, इहे सभु हिन ॾाढ़ूअ में मुखियूं निकितियूं आहिनि जिन मां ॾाढ़ूं थींदा आहिनि। पर इहे घणियूं त ईअं ई किरी थी पवनि हेठि, याने ॾाढ़ूं थियण खां पहिरियों ई जेको आहे उहे वीचारा हवा जे ज़ोर ते, हवा जी सट ते किरी था पवनि। जीअं हिते तव्हांखे नज़र ईंदो हिकिड़ो फिरियल, ये ॾिसो। सो हसरत है उन गुंचों पे जो बिन खिले मुरझा गए, त हिननि वीचारनि खे वॾे थियण जो मौक़ो ई नथो मिले। सो बहरहाल इहा सूरत हाल आहे। टाइम थियो 11:30 ऐं कम वारी माई हाणे हली वई। अॼु देरि सां आई त देरि सां वई, थांव वांग धोई वई आहे, सफ़ाई करे वई आहे। ऐं मां हिते मंझंदि जे लाइ पचायां थी तूरियूं ऐं सुबुह जो सुराणी तूरियूं कटे वई। मुंहिंजो स्कूल खुलियल आहे, ॿार कोन्हनि, सिर्फ़ु स्टाफ थो वञे, अलाए छो था घुराइनि। सो बहरहाल सॼो ॾींहुं उते वेही वेही टाइम स्पेंड करे, हे ठाहे ॾियो, हो ठाहे ॾियो, हे कागज़ लिखी ॾियो, हो पेपर रेडी कयो, बसि इहो अजायो कमु हूंदो आहे उन्हनि खे हुते। सो बहरहाल नौकिरी आहे त वञे थी, उहा घर जे भरिसां आहे, न हुनजो किरायो लॻंदो आहे, न हुनजो कोई टाइम लॻंदो आहे अचण वञण ते, इन करे असां बि चवंदा आहियूं ठीकु आहे। सो बहरहाल ऐं टमाटर कटींदमि, हाणे ॻोड़ खे ॾींदमि दम। ऐं उनखां अलावा मां छा कयो आहे त हिते कमरे में जेसिताईं मुंहिंजे बसर जो दाग़ पियो थिए तेसिताईं मां हिते रिलीअ जा पटा कटे वई आहियां। इनसाइड जेको हणंदमि उहो हीअ हणंदमि नंढी वेकर वारो, ऐं आउटसाइड ते बिल्कुलु हीअ हणंदमि वॾी वेकर वारो, छो त जेको ॿाहिरों पटो हूंदो आहे उनजो काफ़ी सारो हिसो मायूं जेके न रिलीअ में अंदरि हीअं सिबी वेंदियूं आहिनि, तंहिंजे करे मां ॿाहिरियों हिसो जेको आहे वॾो रखियो आहे। सो ॿोड़ खे फाइनल करे दम ॾेई पोइ हिते अची मां इन रिलीअ जा हणंदमि पटा। ऐं उनखां सवाइ जेको आहे उनजी मां अलॻि सां वीडियो बि ठाहींदमि त पटो हणण जो तरीक़ो छा आहे, ठीकु आहे न। सो हाणे हिते सभिनी खां पहिरियों ई मुंहिंजो ॿोड़ पचंदो, तेसिताईं मुंहिंजा हिते थांव ड्राई थींदा रहंदा ऐं मां रिली जी वीडियो ठाहे अची पोइ हिते वापसि किचन में कमु कंदमि। फ़िलहालु हिते ई आहियां, छो त जेसिताईं मुंहिंजो खाधो ई दम ताईं पहुचे। सो इहो मुंहिंजी रिली ठही वई, पूरी थी वई ख़ैर सां। ऐं मूंखे तक़रीबन 1.5 कलाकु लॻो ही 3 पटा हिन खे हणण में, ठीकु आहे। हिकिड़ो ही पहिरियों खां सिबी रखियो हुअमि सॼो टुकड़ियूं ॻंढे, ऐं हीअ 2 पटनि जी मां कटिंग करे रखी हुई, त हिन खे सिर्फ़ु सिबण में मूंखे 1.5 कलाकु लॻो आहे, ही 3 पटा। ऐं ॾिसो त हीअ हिकिड़ो फालतू कपिड़ो जेको मां वठी त आयमि, पोइ पछतायां पई त हाणे मां हिन खे छा कयां, जा ज़्यान थी वेंदो। सो ज़्यान कोन थियो, हिनजी हिकिड़ी ॾाढी प्यारी रिली मां ठाहे छॾी आहे। ऐं बसि कंहिं न कंहिं मुंहिंजे ॿारनि जे घर वेंदी आहे, ऐं काफ़ी वॾी ऐं डिघी रिली आहे। असांखे आदत आहे, मुंहिंजो बाबा ॾाढो टॉल हूंदो माशाल्लाह, 6 फुटनि खां बि 1-2 इंच मथे हूंदो, त असां रिलियूं इन हिसाब सां ठाहींदासीं त जीअं बाबा पाए त उनखे बि पूरी अचे। त अञा ताईं असांखे बाबा खे त वये बि अरसो थी वियो, पर असांखे आदत आहे त असां वॾी साइज़ जूं रिलियूं ठाहींदा आहियूं काफ़ी। सो इहा ॾाढी प्यारी हिकिड़ी रिली तयारु आहे, जेका अॻ में सुगंध विलारे वई आहे ख़ैर सां, त इहा मां खणंदमि। ऐं ख़ैर मां सिबां बि पंहिंजे ॿारनि जे लाइ थी, मूंखे त खपे कोन। ऐं सो हाणे 1:30 थी वियो आहे तक़रीबन, त हलूं था किचन में, किचन जी सूरत हाल ॾिसूं। ऐं हिते मां तूरियूं जेके आहिनि एॾी देरि खां ई हल्की बाहि ते पयूं आहिनि, पाणी मां हिननि में बिल्कुलु ईअं नाले मातर पाणी विझी वई आहियां। सो हाणे तूरियूं जेके आहिनि इहे ऑलमोस्ट मुंहिंजियूं पचण वारियूं आहिनि, बसि हिननि जो पाणी सुकाईंदमि ऐं मानी पचाईंदमि। 1:30 थियो आहे, 2 बजे ताईं सुराणी ईंदी, मानी पचाइण खां पोइ मां वेंदमि वेंजी सिंजी निमाज़ पढ़ण जी तयारी। सो वरी पोइ तव्हां सां मिलूं था, तव्हां सां शेयर कयां थी। मूं हीअ ऑडर कई हिकिड़ी शलवार, उहा हाणे अची वई आहे, हाणे पार्सल जेको आहे ॾेई वियो। सो हिन खे खोलियां त मां तव्हां सां शेयर थी कयां।
हीअ शलवार मां ऑडर कई जंहिं ते मशीन जो ज़रिए जो भर्थ भरियल आहे ऐं हीअ ॻाढ़ो जेको आहे हिन में पैच लॻल आहे, मरून जहिड़ो आहे ॻाढ़ो। सो मूंखे ॾाढी वणी त हीअ मूंखे मिली आहे 1500 जी, 1500 जी ॾिनी अथनि प्लस डिलीवरी चार्जिस। मां हिननि खां पहिरियों बि कपिड़ा घुराया हुआ त मुंहिंजो तजुर्बो हिननि सां हमेशह सुठो रहियो आहे। हिननि जो फेसबुक ते पेज बि आहे अलकफ़ील एपरल जे नाले सां, त तव्हां उहो ॾिसी सघो था। जेकॾहिं तव्हांखे इंट्रस्ट हुजे त ॾिसी सघो था। मां कोई पब्लिसिटी नथी कयां, पर जितां मां घुराई आहे त मतां कोई पुछे मूंखां त मां हुनखे ॿुधाए छॾियां। सो खोलियां थी हिनखे, खोली अथमि। माशाल्लाह ॾाढो फाइन कपिड़ो आहे, तमामु बेस्ट कपिड़ो, ऐं कमु बि सुठो ई थियल आहे। तव्हांजे साम्हूं आहे। मां त हिनखे चवंदी आहियां ज़रिए जो भर्थ, पर हाणे हू मॉडर्न ज़माने में चइजे थो तिला वर्क। सो अलाए तिला वर्क जेको बि आहे, बहरहाल मूंखे ई ॾाढो पसंदि आयो, हद खां वधीक पसंदि आयो, ऐं मां बेअख़्तियार इहो घुरायो आहे। त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे बिना ज़रूरत जे का शइ इन लाइ बि वठिबी आहे छो त उहा वणंदी हूंदी आहे। त इहो ॾाढो मूंखे वणियो। मूंखे हालांकि कपिड़नि जी कतई ज़रूरत न आहे, इलाही कपिड़ा वरिता आहिनि, पर पोइ बि हीउ मूंखे ॾाढो सुठो लॻो। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां इहो वठी करे। टाइम थियो आहे 6:15। हमेशह वांगुरु असांजा हिते चांवर विगा पिया आहिनि, पर राजी मानी मां नथी ठाहियां, राजी मानी ठाहींदी सुराण। सो सुराणी ते बसर थी कटे, उते गरम मसाला कढिया अथई, 2 फ्राइंग पैन्स कढिया अथई, अलाए छा कंदी मूंखे न आहे ख़बर। ऐं हिते जेको आहे गोश्त में अलाए छा मसाला विझी हिनखे बॉइल करण लाइ रखियो अथई। या बिरयानी पचंदी घणो करे, बिरयानी आहे न कहिड़ी वारी, अहमदाबाद। अलाह साईं मूं ते रहम कजांइ। अहमदाबादी बिरयानी, मां सिंधी माई, सिंधी खाधा खाइण वारी, अहमदाबादी बिरयानी खाईंदमि अॼु। सो बहरहाल त हाणे कयां थी तव्हां सां कचहरी। सो अहमदाबादी बिरयानी जो वारो आहे। हिनखे ॾाढो शौक़ु आहे अजीब अजीब खाधा पचाइण जो। बसि पोइ कॾहिं मूंखे वणंदो आहे त मां प्रॉपर खाईंदी आहियां, न वणंदो आहे थोरो खाई छॾे ॾींदी आहियां। सो बहरहाल अॼु जेको मां रिली कंप्लीट कई, ऐं उनखां पोइ उन रिलीअ जो अस्तर बि कटे मापे उन रिलीअ सां गॾु वेढ़े रखियुमि। त माना हिकिड़ी मुंहिंजी शइ रेडी थी वई। हाणे जॾहिं बि को लाड़काणे मां आयो वियो या मां वयमि जॾहिं, त इहा पोइ उन महिल उते पहुचाईंदमि त जीअं सिबजी वञे। उनखां सवाइ रेस्ट पई कयां त तक़रीबन 5-20 मिंट या 25 मिंट थिया। परे खां किथां आज़ाननि जो आवाज़ बि अचे पियो, 3 जो। त टेलर जी कॉल आई, चई तव्हां पंहिंजा कपिड़ा न ॾेई विया अञा ताईं। ऐं मां वरी कल्ह खां इहो रिली सिबण लॻी पई आहे, त मां घर खां निकिरा ई कोन थी। एमरजेंसी में भाॼियूं वठी आयासीं बसि। सो ॿियो त हिते दुकान हाणे 6 बजे बंदि था थी वञनि, त वठी भॻियमि। मां छो मां अचां थी, तव्हां मुंहिंजो इंतज़ारु कजो, वञिजो न। चई न, तव्हां यकीन कयो, ॿाहिरि 10 मिंट खनि त मां ईअं ई ॿाहिरि वञी गेट खां बीठमि त कोई रिक्शा न पई मिले, हुया ई कोन। न त एॾा लाइन में बीठा हूंदा आहिनि जो परेशान करे छॾींदा आहिनि। उनखां पोइ आख़िर मां पंधु हलणु शुरू कयो। झुड़ एॾो कारो जंहिंजी हद न आहे। त मूंखे इहो बि भउ थी जे मींहुं वसे ऐं रोड ते मां पिसी वियमि त अलाह पनाह ॾे हिन बेइज़तीअ खां। सो अलाह अलाह करे इलाही अॻियां वञी पोइ मूंखे रिक्शा मिलियो। उनखे बीहारियमि उते टेलर जी दुकान जे ॿाहिरां, ऐं कपिड़ा ॾेई हुनखे उन में साॻी रिक्शा में मोटी आयमि। सो पूरे 6 बजे घर वापसि। पोइ अचे नमाज़ पढ़ियमि 3 जी। ऐं हाणे जेको आहे सुराण जॾहिं खाधो थी पचाए त बसि मुंहिंजी ज़िमेदारी न आहे, त मूं सोचियो अॼु थोरी पोइ तव्हां सां कचहरी करे वठां। उअं ई कंदी आहियां। कॾहिं कॾहिं मूंखे कमु घणो हूंदो आहे त पोइ मां बिना कचहरी जे बि व्लॉग बंदि करे छॾींदी आहियां। सुबुह खां मूंखे हिकिड़ो लतीफ़ो पियो यादि अचे, जेको कोई 15-20 साल पहिरियों मां ॿुधो हूंदो। अॻु में कैसेटनि जो ॾाढो रवाजु हूंदो। कैसेट्स में जोक्स ऐं कॉमेडी सॼी ईंदी, जीअं अॼुकल्ह यूट्यूब चैनल ठाहिया पिया आहिनि। अॻे ईअं माण्हू पंहिंजूं कैसेट्स कढंदा हुया। त उतां मां किथां हिकिड़ो लतीफ़ो ॿुधो। लतीफ़ो हुयो पंजाबी में, ऐं हुनजो मज़ो बि ॿुधण में पंजाबी में, पर मूंखे पंजाबी अचे कोन थी। सम्झ में त अचे थी थोरी घणी, ॻाल्हाइणु प्रॉपर नथी अचे। सो मां कोशिशि थी कयां त अॼु मां तव्हांखे थोरो एंटरटेन कयां, ऐं उहो तव्हांखे मां लतीफ़ो ॿुधायां थी। त हिकिड़ो कोई छोकिरो हूंदो आहे जवान, पंहिंजे दोस्त जी शादीअ में वेंदो आहे। मोटी ईंदो आहे त ज़ख़्मियल, ढकियल, चिंघियल, मरंदो झुरंदो अची घर पहुचंदो आहे वापसी में शाम जो, अलाए कहिड़ी बि महिल जॾहिं हुतां शादीअ तां मोटियो। त पीउ पुछंदो अथसि त कीअं हुया पुटु, त तुंहिंजो मतिलबु पंजाबी में चवंदो अथसि, तूं त दोस्त जी शादीअ में वएं, भतु खाइणु वएं, तोखे छा थियो? चईं अबाजी मां सॼो किसो तोखे ॿुधायां थो। तो किसो उहो पंजाबी में शुरू कयईं। चईसि त अबाजी वियासीं ॼञ सॼी वञी उते वेठी। सभिनी खां पहिरियों उथियो छोकिरे जो पीउ, घोट जो पीउ। उन चयो त ओए मैं मुंडे दा पियो ते कढ कुड़ी दा पियो। ते आया कुड़ी दा पियो।
ते अबा जी बड़े मज़े ते बड़े लश्कारे, तो पगियां बदलियां, तो मतिलबु उन्हनि भाकुर पाता, पगा मटायूं पाण में, हिक ॿिए खे आदर भाउ कयूं, खीकारियूं। उन खां पोइ उहे वेठा, पोइ आयो छोकिरे जो चाचो घोट जो, उन चयो त उहे मैं मुंडे दा चाचा ते कट कुड़ी दा चाचा, त उहे पाण में मिलिया, उन्हनि पगा मटायूं, पग बदिलाइबी आहे, इज़त मान ॾिबो आहे हिक ॿिए खे। सो सॼो किसो पंजाबी में हुनखे करे पियो ॿुधाए, पुनानो ॾाढो सभु मिलिया घोट कुंवार जा पाण में, उन्हनि पाण में भाकुर पाता, पगा मटायूं, मोहबतूं विरहायूं, बड़े मज़े ते बड़े लश्कारे। उन खां पोइ चई त पीउ खे ॿुधाए थो त फेर अबा जी आई मेरी बारी, मैं क्या ओए मैं मुंडे दा यार ते कड कुड़ी दा यार, ते फिर अबा जी ऐं उहो जेको हूंदो आहे रोई करे चवंदो आहे ते अबा जी फिर बढ़िया जुतियां बदिलियां, बढ़िया लतां बदिलियां, बड़े मज़े ते बड़े लश्कारे। सो उनखे हणी सटे कुटे जॾहिं ॼञ में वञी चवंदो त कढ कुड़ी दा यार, त हाणे छोकिरियुनि खे त दोस्त कोन हूंदा आहिनि शरीफ़ ख़ानदाननि में, त सो इहो एॾो मज़े जो लतीफ़ो हुयो, तव्हां यकीन कयो असां हुन ते एॾो खिलंदा रहिया आहियूं अॼु ॾींहं ताईं। अञा ताईं बि पंजाबी में अगरि उहो कोई ॿुधाए त हुन ॿुधण जो हिकिड़ो ॾाढो पंहिंजो अलॻि ई मज़ो आहे। मूंखे अलाए छो सॼो ॾींहुं दिमाग़ में इहो हले पियो, त मूं सोचियो इहो तव्हांखे ॿुधायां, तव्हां इंजॉय कंदो, तव्हां एंटरटेन थींदो हिन सां। सो बसि इहो ई हुयो। ऐं सुबुह जो हल्की हल्की फुहार पई, न जहिड़ी, यानी अहिड़ो मींहुं पियो वसे जो ज़मीन ते पए पियो ऐं सुकी पियो वञे, चुहिजी पियो वञे, ज़मीन बि एॾी उञायल आहे। सो बहरहाल ॾींहुं गुज़री वियो ख़ैर जो, अल्हम्दुलिल्लाह। मां पंहिंजी मर्ज़ीअ जा कम करे वरिता। कोशिशि कंदमि सुभाणे सुगन जी शर्ट सिबां त उनखां पोइ ॿी रिली शुरू कयां। हिकिड़े डिज़ाइन जी सुगन फरमाइश कई आहे, ऐं पंहिंजी वॾी नुंहं खे मां काफ़ी सारियूं रिलियूं, मां सम्झां थी 8 रिलियूं मां हुनखे ॾिनियूं, जॾहिं हू अलॻि घर में रहणु पई वञे। नयूं सुहिणियूं सभु बेस्ट मुंहिंजी कलेक्शन मां, त उहे खणी विया। त अक्सर ॿारनि जा फ़ोटो शेयर कंदी आहे, त उन्हनि में उहे हूंदियूं अथसि। त फ़िलहालु उनखे तकड़ में ज़रूरत न आहे। ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे छोकिरियूं ईअं नवां नवां पंहिंजा घर ठाहींदियूं आहिनि, त पोइ जे घरे तिड़ियूं सेक्तियूं हूंदियूं आहिनि त चाहींदियूं आहिनि त हर शइ घर में अवेलेबल हुजे। हाणे सुगन खे बि इहो हूंदो आहे त मां हुनखे जेकी बि शादी में ॾिनियूं, पर को अचे वञे थो, अञा असां मां कोई न वियो अथसि सवाइ हुन वॾे भाउ जे, जेको इस्लामाबाद में रहे थो, उहो वियो अथसि घर रहणु, असां ॿियो कोई बि न वियो आहे। त उहो वियो अथसि, बाक़ी आहे साहुरनि मां कोई न कोई ईंदो आहे, त पोइ चवंदी आहे मूंखे हंध खपंदा आहिनि, त मां जेको आहे वठणु नथी चाहियां। त न वठनि त किराए जे घर में, त पोइ मुसीबत आहे न एॾो, त पोइ कुझु न कुझु मां सोचियो आहे त वरी अञा मां ॿिया बि ॾींदीमांसि। सो ख़ुशि थी थियां। मां पंहिंजे लाइ त ठाहियां कोन्ह थी, हाणे मूं वटि पहिरियों खां ई जेका आहे न माशाल्लाह गंज आहिनि, त मूंखे ज़रूरत ई कोन्हे। त हाणे जो शौक़ु पूरो करिणो हुजे त उनजो छा कयां, त उहो बसि ईअं हाणे आईंदा मुंहिंजे ॿारनि जे लाइ शयूं ठहंदियूं। फ़िलहालु 2-3 ठाहे सुगन खे ॾींदमि, उनखां पोइ सादिया खे ॾींदमि। ऐं तारिक जे घर में ज़रूरत न आहे हिननि शयुनि जी, उहे घणो करे हिननि शयुनि खे अवॉइड कंदा आहिनि, मॉडर्न माण्हू थी विया आहिनि उहे ॾाढा। ऐं बाक़ी मां त सिंधी माण्हू आहियां। सो सिंधी माई, सिंधी खाधनि जी शौक़ीन, अॼु अहमदाबादी बिरयानी खाई। सो मां सुराण जॾहिं बि कुझु नओं तजुर्बो कंदी आहियां, मां हुनखे पुछंदी आहियां पहिरियों मूंखे इंग्रीडियंट्स ॿुधाए, त पोइ मां इहो खावां या न खावां। उन ॾींहुं चाट ठाही अहिड़ी आलीशान, सो मूंखे वणंदो आहे त मां दिलि खोले हुनजी तारीफ़ बि कंदी आहियां। ऐं जे मूंखे पसंदि न ईंदी आहे शइ, त मां हुनखे चवंदी आहियां मूंखे मज़ो न आयो। सो बहरहाल हुनखे मां मना न कंदी आहियां, इहे हुनजो घरु आहे, हिते हुनखे आज़ादी आहे, हिते हुनजे लाइ सभु कुझु आहे, जीअं चाहे तीअं करे, हिते हुनजी बादशाही आहे। माउ पीउ जे घर में सभिनी धीउनि जी बादशाही हूंदी आहे। सो फ्राइडे लाइ बि हिकिड़ो इम्पॉर्टेंट टॉपिक सोचे वेठी आहियां इंशाअल्लाह। त बसि इहो हुयो अॼु जो हाल अहिवाल। सो हाणे मोकिलायूं था, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। ऐं मां कोशिशि कंदी आहियां जल्दी अपलोड थी वञे, 8:30 ताईं मुंहिंजो व्लॉग अपलोड थी वञे, पर ईअं हूंदो आहे जो इंटरनेट कॾहिं लाइट कॾहिं कुझु, त इन्हनि मसइलनि जे करे देरि सवेर थी वेंदी आहे। कल्ह बि ॾाढी देरि थी वई। सो अॼु मोकिलायूं था। सलामत जो आबाद जो, अलाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।